नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो जी सदारत हेठि ज़िले जे सरकारी अस्पताल में कुते जे ॾारण वारियूं वैक्सीननि ऐं कुता मार मुहिम जो जाइज़ो वठण लाइ हिकु हंगामी गॾिजाणी थी, जंहिं में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर इम्तियाज़ काका, MS मटियारी डॉक्टर तौफ़ीक मेमण, MS हाला इरफान अली काज़ी, MS सईदाबाद डॉक्टर निज़ामुद्दीन मेमण, टाउन चेयरमैन मटियारी सईद सिकंदर अली शाह, म्यूनसिपल ऑफिसर हाला प्यार अली, टाउन ऑफिसर बिटशा नूर अली उनर समेत ॿियनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर मटियारी ज़िले सिहत खाते जे अमलदारनि खे ज़िले जे अस्पताल में IRV वैक्सीन जी मौजूदगी जी हर क़ीमत ते यकीनी बणाइण सां गॾु लाॻापियल म्यूनसिपल ऐं टाउन इंतज़ामिया खे फौरी तौर ते कुता मार मुहिम शुरू करण जी हिदायत ॾींदे चयो आहे त गॾिजाणी में कयल फ़ैसिलनि ते अॻु भराई बाबति रोज़ानी जी बुनियाद ते रिपोर्टूं पेश कयूं वञनि। इन्हनि डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खे ज़िले जे अस्पताल अंदरि मौजूदु IRV वैक्सीन जो तादाद ॿुधण ऐं वधीक वैक्सीन जी ज़रूरत जी सूरत में लिखत में रिपोर्ट पिणु पेश करण जी हिदायत कई आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो चयो त पूरी सिंध में कुते जे ॾारण जे वाक़िअनि सां गॾु वैक्सीन न हुजण जूं रिपोर्टूं बि मिली रहियूं आहिनि, जंहिंजो सिंध हुकूमत जे आला इख़्तियार नोटिस वरितो आहे। ज़िले मटियारी अंदरि बि कुते जे ॾारण जा वाक़िआ पेश अचण ऐं वैक्सीन जी गैर मौजूदगी जूं शिकायतूं मिलियूं आहिनि, जिन खे हंगामी बुनियाद ते हल कयो वञे। शहर सां गॾु ॿारहाड़ी जे इलाइक़नि में पिणु कुता मार मुहिम शुरू करे रोलू कुतनि जे आज़ार खे ख़तमु कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।